रश्मिका मंदना जे नाले सां हिकु मुख़्तसिर वीडियो 5 ऐं 6 नवंबर ते भारतीय सोशल मीडिया ते वायरल थी, जंहिं ते माण्हुनि अदाकारा जे बोल्ड अंदाज़ ते खेसि तनक़ीद जो निशानो बणायो। वायरल थियल वीडियो में हिक औरत खे लिफ्ट मां निकिरंदे ॾिसी सघिजे थो ऐं वीडियो में ॼाणायल औरत इंतिहाई सोढ़ो ऐं मुख़्तसिर लिबास पहिरियो आहे। वीडियो में नज़र ईंदड़ औरत जो चहिरो अदाकारा रश्मिका मंदना सां मिलंदड़ जुलंदड़ ॾेखारियो वञे थो ऐं माण्हुनि वीडियो ॾिसण बाद अदाकारा खे तनक़ीद जो निशानो बणायो। पर जल्दी वाहिपेदारनि ऐं फैक्ट चेकर्स सोशल मीडिया वाहिपेदारनि खे ॿुधायो त इहा वीडियो रश्मिका मंदना जी नाहे, पर इहा कंहिं ॿिए जी वीडियो आहे जंहिंखे एॾो एडिट कयो वियो आहे जो ॾिसण में इहा असली लॻे थी। सहाफ़ी अभिषेक वायरल वीडियो शेयर कंदे ॿुधायो त इहा वीडियो रश्मिका मंदना जी नाहे, पर ज़ारा पटेल नाले भारत जाई औरत जी आहे जंहिंखे डीप फेक जे तौर ते एडिट कयो वियो आहे। हुन डीप फेक वीडियोस ठाहींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो बि कयो ऐं संदसि ट्वीट खे बॉलीवुड जे बिग बी अमिताभ बच्चन बि रीट्वीट कंदे जाली वीडियोस ठाहींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। तंहिं बाद रश्मिका मंदना बि इंस्टाग्राम स्टोरी में वाज़े कयो त वायरल थियल वीडियो संदसि नाहे, पर उनखे एडिट करे शेयर कयो वियो आहे। हुन चयो त वीडियो में नज़र ईंदड़ औरत जे चहिरे खे संदसि चहिरे सां तब्दील कयो वियो आहे। रश्मिका मंदना चयो त जेकॾहिं इहा वीडियो संदसि स्कूल या कॉलेज जे ॾींहंनि जी हुजे हा त हू इनखे बर्दाश्त न करे सघे हा, पर हाणे हू अहिड़ियुनि वीडियोस जो दबाव बर्दाश्त करे सघे थी। हुन मुतालबो कयो त अहिड़ियुनि जाली वीडियोस ठाहींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे त जीअं अहिड़ा माण्हू कंहिं बि औरत खे जाली वीडियो ठाहे परेशान न करे सघनि।